विद्यार्थियों, कल्ह पाण दीन या धर्म अदबी गुलदस्ते में जेको मज़मून हो उहो कयोसीं। अॼु पाण कंदासीं विवेक। इहो परमानंद मेवाराम लिखियलु आहे। अचो त ॾिसूं विवेक मज़मून में लेखक कहिड़ा वीचार ज़ाहिर कया आहिनि। त परमानंद मेवाराम जे पहिरियों लेखक परिचय जे बारे में तव्हां ॾिसो त छा थो ॿुधाए। परमानंद मेवाराम सन 1865 ईस्वीअ में इन जो जनमु थियो ऐं 1938 में परलोक पधारी। सिंधी नसर जी अवसर में ही जेको लेखक आहे पंहिंजो ख़ासि स्थान रखे थो। ही हिकु आला मज़मून नवीस, लुगत नवीस ऐं अख़बार नवीस लिखियो वञे थो। हिन पंक्ति इख़लाक़ी ऐं धर्मी वग़ैरह विषयनि ते अनेक बहितरीन मज़मून लिखिया आहिनि ऐं 40 साल जोत मैगज़िन जो संपादक पिणु थी रहियो आहे। दिल बहार 1904 ईस्वी नाले चइनि भाङनि में छपायल नंढियूं नंढियूं चश्केदार ऐं गंभीर आखाणियूं जोत मां खयल आहिनि। संदसि चूंड मज़मून गुल फुल नाले मजमूए में ॿिनि भाङनि में 1925 ऐं 1935 में छपाया हुअईं। संदसि ॿोली पुख़्ती, आम फहम, मिसालनि भरी ऐं असरदार आहे। हिकु लुगत नवीस जे रूप में पिणु संदसि योगदान सदाईं यादि रखियो वेंदो। सिंधी इंग्लिश डिक्शनरी 1910 ऐं इंग्लिश सिंधी डिक्शनरी 1933 अॼु बि सिंधीअ जूं मयारियूं डिक्शनरियूं लिखियूं वञनि थियूं। हिन मज़मून में लेखक ॼाणायो आहे त विवेक माण्हूअ खे भले बुरे जो तफ़ावत ॿुधाए थो। जे कोई उन ॾांहुं ध्यानु न ॾेई को ग़लति कमु करे थो त विवेक खेसि सज़ा बि ॾिए थो। इन करे माण्हूअ खे जोगाए त पंहिंजे विवेक मूजिबि हले, माना पंहिंजे विवेक कॉन्शियस उन चइजे। मतिलबु पंहिंजो विवेक असांखे अगरि कंहिं कमु करण जे लाइ सलाह ॾींदो त असां उहो कमु कंदासीं। त केॾी महिल कान चवंदा आहियूं त मुंहिंजो त अंदर वारो मन ॿोले ई कान थो, त उहो अंदर वारो मन ई असांजो जेको आहे उहो विवेक आहे। हिन में अॻिते ॿुधाए थो त जॾहिं को चङो कमु कबो आहे त अंदर में सराही थींदी आहे, माना अंदर में ख़ुशी थींदी आहे। अंदर वारो चवंदो आहे त शाबास। जेको उबतो कमु कबो आहे त झटि अंदर वारो शर्माईंदो आहे त हाय ही कयो छा अथई, ॿुॾी मरी लॼ नथी अचे। इहो अंदर वारो फाटोड़ो दिलि आहे। फाटोड़ो दिलि माना जेको दिलि बिना कंहिं मतिलबु लय जे आवाज़ जे वॼंदो रहंदो आहे न, त उनखे चइबो आहे फाटोड़ो दिलि। कंहिंजी कीन रखे, वॾे टीसिंग मां कीन टरे, मुंहं ते खोड़े ॾेसि त अहिड़ा तहिड़ा तोखे साञ न पई, कमु किन संदो कयो अथई। मतिलबु त विवेक अहिड़ो आहे जो शल कंहिंजो साणसि पलव पवे। चोरी करे को ॾिसे त उबरी वठंदुसि, कूड़ो कसम खणे त कीन छॾींदुसि, बुछड़ो कंदुसि, पर स्त्रीअ खे हथु लॻाए ॾिसे त पिणु पधिरो करे छॾींदुसि। पधिरो माना उनखे प्रूफ सां पकिड़े वठंदो, साबित करे छॾींदो। हाणे इहो चौकीदार आयो किथां? इहो संतरी असांजी दिलि जी दरीअ वटि बीहारियो कंहिं। असांजे उपाईंदड़ बिना ॿियो केरु हूंदो? सो भला मतिलबु कहिड़े सां रखियो अथसि? मतिलबु इहो हूंदुसि त जेको मुंहिंजे आज्ञा मूजिबि हले तंहिंखे इनाम ॾियां ऐं जेको बेफ़रमान माना बिना आज्ञा जे हले तंहिंखे सज़ा ॾियां। पर हरूभरू हिते न। छा लाइ जो हिन जहान में बुछड़ा अक्सर करे सुखिया संहिंजा था गुज़ारनि ऐं चङा पाण सताइजनि था। सो जे हिते न त अण पुछे ॿिए जहान में, तंहिं में कहिड़ो मौन मेघ। जे मालिक में को इंसाफ़ आहे त परलोक ज़रूरु हूंदो, जिते नेकनि खे उजरो मिलंदो ऐं बदकार सज़ा लोड़ींदा। माना जेके सुठा माण्हू हूंदा उन्हनि खे उजरो मिलंदो, इंसाफ़ मिलंदो, ऐं जेके ख़राबु माण्हू आहिनि ऐं जेके ख़राबु आहिनि, जिन सुठा कर्म न कया आहिनि, उन्हनि जे लाइ त सज़ा रखी आहे। इहो विवेक न रुॻो असांजे कंहिं जे भलाई बुराईअ जे फ़तवा थो ॾिए, पर बिल फ़ैल की क़दुरु सज़ा बि थो ॾिए। ॾिसो, जॾहिं को चङो कमु था करियूं त संदसि शाबाश अहिड़ी मिठी थी लॻे ऐं तसली थी ॾिए जो अंदर में ॼण हिकु शादमानो लॻियो वञे। ऐं वरी जे हिदायत ते नथो हलिजे या जेको चवे तंहिंखे ॿुधो अणॿुधो कयो छॾिजे त अंदर में पियो वढ विझे ऐं
लुॿऊं ॾे माना उनखे तमामु घणियूं टोकूं हणे। कंहिंखां को ॻरो गुनाह थो थिए त उन्हीअ दम अंदरि पियो खाॼेसि ऐं शर्मसार पियो थिए। सोचो माण्हुनि खां थो डिॼे छा त न ॼाणा छा चवंदा, छा भाइनि ऐं छा कनि। पटीअ न छा लाइ जो अॻिरच माण्हुनि खे ज़रो बि गुमान न हुजे त हिन को इहो कमु कयो आहे त बि साॻी परेशानी वठियो वञेसि। तूं घणनि ऐं हरफ़तुनि सां पंहिंजो गुनाह लिकाए पर विवेक तुंहिंजे दिलि अंदरि साखी थो वेठो आहे जो तुंहिंजो सुखु फिटाईंदो, तोखे आराम करणु न ॾींदो। कीअं जो शाहिद बि पाण, जज बि पाण त क़ैदखानो बि पाण आहे। सम्झो त को शख़्स ॻुझो खून थो करे, कंहिंखे बि उतस शक नथो अचे, असुलु शक ॿिए थे थो पवे, बल्कि उन्हीअ खे सचपच सज़ा बि थी मिले वञे, जंहिं करे क़ाइदो ऐं आम ख़ल्क़ सम्झी वियनि था त इंसाफ़ जी पूराई थी चुकी। साल गुज़री था वञनि, सॼे खूनीअ खे पकिड़जण जो को बि इम्कान कोन्हे, त बि खूनीअ खे पंहिंजो पाप पियो खाए। इहो ख़्यालु ॿाहिरों ई चिटियो खेसि रहियो आहे। जिते वञे उते संदसि पुठि नथो छॾे। ॼण ॻिचीअ में झंड जो पुड़ पियो, झंड माना चकी जेका थींदी आहे हथ जी चकी, उनखे चइबो आहे झंड। घुमे ॾाढो व्याकुल ऐं परेशान थो करेसि। रातियूं राहत नाहका, ॾींहों हैरानी। जेसीं इहो कंडो संदसि मास में खुतल आहे तेसीं जीअण ई विह थियो पवेसि। सो संदसि विवेक धारा ॿिए कंहिं दाहीअ जो ज़रूरी कोन्हेसि, बल्कि सृष्टि जंहिंखे ज़बान कान्हे तंहिंजे हथां वते खेसि छिड़बींदो ऐं बुछड़ो कंदो। ॾिसो शेक्सपियर शाइर कीअं अलान जे खूनीअ जे वातां इहो सच थो बोले। हू परास्पर जो खून करे पोइ ॾाढा वस थो हलाए त केॾांहुं उन जी यादगिरी मिटे, पर न जेॾांहुं थो चुरे ओॾांहुं उतस दाही बीठा आहिनि। चए छा थो त वाए त समुंड जी लहर मूंखे चयो त तो खून कयो आहे, हवा जे सूसाट बि मूंखे चयो, बल्कि उभ जे गजगोड़ परास्परो जो नालो वठी मूंखे शर्मायो। अहिड़ो आहे असांजो विवेक। तंहिं करे चयो अथनि त बदकार लाइ सुख आहे ई कोन, बुछड़े जे पुठियां कोन हूंदो त बि पियो हूंदो। ख़ौफ़ जो आवाज़ सदाईं कननि में पियो ॿुरे, ऐं जिते सुलह सांत हूंदी उते हुनखे ॿाहिरों ई ख़ियानत ऐं ॾोह पियो सम्झंदो। तंहिं करे हर कंहिंखे जुगाए त पंहिंजे विवेक मूजिबि हले ऐं कॾहिं बि उन जे चए खे ॿुधो अणॿुधो न करे छॾे। त इन जो चवण जो मतिलबु आहे त इंसान खे पंहिंजे विवेक खां कमु वठणु घुरिजे। विवेक असांजो अंदरि वारो बन बोले तॾहिं असां कंहिं कमु करण जे लाइ तयारु थियूं, न त न थियूं। त इहो सॼो आहे न विवेक मज़मून में समायल वीचार। हिन में क्वेश्चन ऐं रेफरेंस जेके तव्हांजो अभ्यास में अचनि था उहे तव्हांखे यादि करणा पवंदा। घणो करे त उन्हनि मां क्वेश्चन्स ईंदा आहिनि, न त हीउ किताबु जेको आहे बिल्कुलु थारोली तव्हांखे पढ़णु घुरिजे। छो जो जेके रेफरेंस या हवाला जेके व्याख्याऊं पुठियां ॾिनल आहिनि उहे न, पर विच विच मां बि तव्हांजो हवालूं ऐं सुवाल पुछिया वञनि था। इन करे इनखे तव्हां चङी तरह सां यादि कयो। कुझु न अचेव त बिल्कुलु पुछी सघो था। त हिन जा जेके क्वेश्चन आहिनि जीअं आहिनि, विवेक खे फाटोड़ो दिलि छो कोठियो वियो आहे, विवेक इंसान खे शाबाशी कॾहिं थो ॾिए, को बि ग़लति कमु कजे त विवेक कॾहिं नमूने सां सज़ा ॾिए थो, इंसान खे पंहिंजे विवेक मूजिबि छो हलणु घुरिजे। इन्हनि सुवालनि जा जवाब तव्हां नोट्स ठाहियो, कापीअ में लिखो ऐं मूंखे भले तव्हां व्हाट्सअप कयो त मां उन्हनि खे पढ़ी तव्हांखे ॿुधाईंदसि त न तव्हां सही लिखियो आहे या ग़लति। त तव्हां पंहिंजी घर में बि स्टडी चालू रखो ऐं कुझु बि न अचेव त बेशक तव्हां पुछी सघो था। बसि अॼु एतिरो।